शहदादकोट में गुज़श्ता कई माह से मुसलसल IBA टेस्ट पास उम्मीदवारों की जानिब से ऑफर आर्डर न मिलने के खिलाफ प्रेस क्लब के सामने एहतजाजी मुजाहरा करके सख्त नारेबाजी की गई। त असांखे माना 4 महीननि खां रोलाए रोलाए असांजो हक़ कोन ॾिनो थो वञे। असां सेक्रेटरी साहब ताईं विया आहियूं, पंहिंजी दांह ॾिनी आहे उनखे कंप्लेन कई आहे। सबूतनि कठे जेके असां सबूत सॼा कठे कयासीं उन सां गॾु वियासीं ऐं जेको असां पंहिंजा जेके हितां जा जेके MPA MNAs आहिनि असां उन्हनि ॾे बि वियासीं, पर असांखे कंहिं बि रिस्पॉन्स न आहे ॾिनो अॼु ताईं। जेके असांखे ॿुधाए करे 3 सीटूं ॿुधाए करे 11 ज़ाहिर कयूं अथनि। हालांकि एक्चुअल जेके सीटूं आहिनि उहे आहिनि 350 आहिनि या 355 आहिनि। पोइ उहे उन्हनि खां हाणे ॾिसो सभु छोकिरा जेको सो पोइ ईअं इन लिहाज़ सां रहिजी वेंदा, कुझु जेको सो पोइ मायूस थी वेंदा। 2013 खां वठी हिनमहिल ताईं काई बि PST जी टेस्ट न थी आहे। हाणे असांजा दोस्त IBA में असां सभु जेको आहे कैंडिडेट IBA जी टेस्ट पास करे 5 महीननि खां वठी मुसलसिल एहतजाज करे रहिया आहियूं। टोटल असांजे शहर शहदादकोट में 176 स्कूलनि ऐं 2013 खां वठी काई बि टेस्ट न थी आहे। हिननि असांखे हिनमहिल ताईं 10 सालनि जो रेशो इहो आहे त 96 हिकिड़ियूं सीटां ॾिनी अथऊं ऐं हिन ई महीने में वॾे में वॾो असांजा ज़ुल्म इहो आहे जो हिन महीने में ई 31 पोस्टूं हिननि शो कयूं ऐं हाणे 31 खां बाद में हाणे चवनि था तव्हांजी 11 पोस्टूं आहिनि। 20 पोस्टूं असांजूं हिनमहिल जो हिनमहिल खाई विया आहिनि ऐं उन्हनि जो असांखे इहो शइ ख़दशो आहे तक़रीबन दोस्तनि खे त इहे पोस्टूं इहे खपाईंदा ऐं पैसनि एवज़ असांखे जेको आहे ब्लैकमेल थो कयो वञे। तो असां चवणो थो पए त ही नौजवान मुसलसल 5 महीननि खां वठी एहतजाज करे रहिया आहिनि, लेकिन हिननि जी कोई सिंध में ॿुधण वारो कोई कोन्हे को। असीं जेको आहे ख़ासि करे जेको आहे वज़ीर तालीम, सेक्रेटरी तालीम ऐं वज़ीर आला सिंध खां इहो मुतालबो था कयूं त जेको आहे शहदादकोट जे नौजवाननि सां इंसाफ़ कयो ऐं हिन जूं जेके लिकियल सीटूं आहिनि उहे ज़ाहिर कनि। असांजे तालुके शहदादकोट सां या डिस्ट्रिक्ट कंबर शहदादकोट सां वॾी बेवाजिबी आहे ऐं असां मुतालबो कयूं था वज़ीर आला सिंध खां, चीफ जस्टिस सिंध शेख साहब खां त ही वॾी ज़्यादती आहे असांजे शहदादकोट सां। ही नौजवाननि बेरोज़गारी अॻे ई ऐं ख़ुदि वज़ीर आला पाण ऐलान करे चुको आहे त जेके 40% ते भी पास थींदा त उन्हनि खे ऑफर आर्डर ॾिना वेंदा। वश न्यूज़ से बात करते हुए उनका मजीद कहना था कि सिंध हुकूमत की ख्वाब खरगोश वाली हालत देखकर सिर्फ अफसोस ही कर सकते हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।